सिंध एग्रीकल्चर वर्कर यूनियन तरफ़ां रैली कढी वई आहे। सिंध में महांगाई ऐं ॿेटनि ते जेका कब्ज़ो कयो वियो आहे उन जे ख़िलाफ़ अॻवान मौजूदु आहिनि। ॻाल्हि ॿोल कयूं था त छा था चवनि? मुल्क जेको वफ़ाक़ आहे, वफ़ाक़ जा जेका यूनिट्स आहिनि, वफ़ाक़ी यूनिट्स आहिनि, सूबा आहिनि, हे उन्हनि जे हक़ूक़ ते बि हमला पिया कनि। बेटनि ते हमले जो मसइलो आहे, कराची खे धार करण जो मसइलो आहे, ही सभु जेको आहे ही साज़िशूं कनि पिया। पर ही सम्झनि कोन पिया त ही मुल्क जेको आहे वॾे बुहरान में हिन कॾहिं हिन बुहरान में लाइ छॾियो आहे। त हिन जे लाइ ज़रूरी थी विया त हितां जा माण्हू जेका आहिनि हू गॾिजी ही जेके तब्दीली जी सरकार आहे हिन जी तब्दीली जे लाइ जेको आहे आख़िरी जदोजहद करनि। असांजो इहा ई इल्तिजा आहे वस वारनि खां बराए महिरबानी करे आम वापे जी शयुनि जहिड़ो अटो खंड गिहु वग़ैरह ही सब्जियुनि जा अघु घटाए आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ऐं उन खां सवाइ ॿियो आहे त सिंध जे ॿेटनि ते जेको वफ़ाक़ तरफ़ खां कब्ज़ो करण जी कोशिशि कई पई वञे त इनखे रद्द था करियूं, इनखे वापसि वरितो वञे। इन नोटिफिकेशन खे अपील था कयूं कि अहिड़ो हथु रखियो वञे जो ग़रीब बि ज़िंदगी में हली सघनि, कुझु वेही सघनि, रस्मनि खे न पुॼनि त बि पंहिंजो पेट भरे सघनि। बाक़ी असांजी सिंध असांजी आहे ऐं सिंध जे ॿेटनि ते जेके कब्ज़ा कया पिया वञनि इहे बि नाजाइज़ी आहे। असांजो हक़ आहे हिते कब्ज़ा न कया वञनि। जेको महांगाई जो दौर अची वियो आहे, ग़रीब गुरबो मानी अटे जे लाइ तंग आहे, अटो महांगो, चांहि खंडु महांगी, भाॼी वग़ैरह महांगी। औरत तबिके सां जेके वास्तो रखंदड़ माण्हू हिन वक़्तु मौजूदु आहिनि हू चवनि पिया त तब्दीली जे नारे ते मुल्क खे जेका से हिकु महांगाई जे पासे उछलायो वियो आहे। ग़रीब माण्हू ॿ वेला मानी खाइण जे लाइ परेशान आहे। उन सां गॾोगॾु सिंध जे ॿेटनि ते जेका से कब्ज़ो कयो पियो वञे ऐं कराची खे धार करण जी जेका साज़िश आहे उन जे ख़िलाफ़ु जेका से सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे। मुतालबो कयो पियो वञे त महांगाई जेका आहे उहा घटाए अवाम खे घटि में घटि ॿिनि वेलनि जेका मानी आहे उहो खाइण जो हक़ ॾिनो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लामगोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।